आमिर खान इंडिया जो उहो अदाकार ऐं हिदायतकार आहे जंहिंखे मिस्टर परफेक्ट पुकारियो वेंदो आहे। हिन खे उहो एज़ाज़ तमामु घणी महिनत सबबि हासिल थियो आहे, पर आमिर खान जूं फिल्मूं मौज़ूअनि ऐं मसइलनि जे हवाले सां वखरियूं रहियूं आहिनि। उहा फिल्म तारे ज़मीन पर हुजे या पीके या रंग दे बसंती या दंगल, हर फिल्म अलॻि मौज़ू ऐं अलॻि स्टोरी। पर आमिर खान जी फिल्म थ्री इडियट्स जेका शोहरत माणी उहा अॼु ॾींहं ताईं अलॻि लेवल रखे थी। थ्री इडियट्स जो मुख्य किरदारु आमिर खान पाण अदा कयो ऐं उहो किरदारु जंहिं शख़्सियत तां खयल हो उहो शख़्सियत भारत जे दूर पहाड़ी वादियुनि लद्दाख सां तालुक रखे थो। उन शख़्सियत जो नालो सोनम वांगचुक आहे। उहो सोनम वांगचुक जंहिंखे तइलीम जे तख़लीक़ी तरक़ीअ में अहम किरदारु अदा करण ते एशिया जो नोबल प्राइज़ मैग्सेसी अवार्ड बि मिलियो आहे। उहो सोनम वांगचुक जंहिंजे जग मशहूर इंटरव्यू अमिताभ बच्चन पंहिंजे प्रोग्राम कौन बनेगा करोड़पति में कयो हो। उहो सोनम वांगचुक दिल्लीअ जे मशहूर माग जंतर मंतर ते गुज़िरियल 20 ॾींहनि खां बुख हड़ताल ते आहे। हिन जो मुतालबो सिर्फ़ उहो आहे त भारत जे तइलीमी निज़ाम मां उहा करप्शन कढी वञे जंहिं सबबि पेपर लीक थियनि था ऐं पेपरनि जे लीक थियण सबबि लखे खानदान मुतासिर थियण सां गॾु केतिरा ई नौजवान दिल शिकस्ता थी ख़ुदकुशियूं कनि था। सोनम वांगचुक बुख हड़ताल ते आहे, पर भारत जे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीअ खे का परवाह न आहे। भारत जी मुखालिफ़ धुर कांग्रेस बि सोनम वांगचुक जी हिमायत में वॾो किरदारु अदा नथी करे। हिन सां सिर्फ़ उन काकरोच जनता पार्टी जा नौजवान आहिनि जेकी ताज़ो उभरी आया आहिनि ऐं भारत जे गंदे गटर जहिड़े निज़ाम खे तब्दील करण जा नारा हणी रहिया आहिनि। पर हिमालय जी हंज खां वठी ताजमहल जे मीनारनि ताईं पूरो भारत माठ आहे। भारत जी माठ भारत जो मौत आहे। वक़्तु साबित करे रहियो आहे त ख़ुदकुशियूं सिर्फ़ माण्हू न कंदा आहिनि, ख़ुदकुशियूं मुल्क बि कंदा आहिनि। जॾहिं मुल्क ख़ुदकुशियूं कंदा आहिनि तॾहिं उहे करप्शन ऐं नाइंसाफ़ीअ ते ईअं ख़ामोश थी वेंदा आहिनि जीअं सोनम वांगचुक जी बुख हड़ताल ते भारत जूं पार्टियूं ऐं भारत जूं शख़्सियतूं वात में माम जा मुंहं विझी माठ थी वियूं आहिनि।